ओम शांति। अॼु मुरली तारीख़ आहे 14/12/2023। मिठा मिठा बाप दादा चवनि था, मिठे मिठे ॿार, पंहिंजो सौभाग्य ठाहिणो आहे त ईश्वर सेवा में लॻी वञो। माताऊं कन्याउनि खे बाप ते क़ुर्बान वञण जी उछल अचणी खपे। शिव शक्ति बाप जो नाम बालो करे सघंदी आहे। प्रश्न: सभी कन्याउनि खे बाप कहिड़ी शुभ राय ॾींदा आहिनि? उत्तर: कंहिंखे बि कंहिंजो बि जीवन ठाहिण ई ॾाढो सुठो पुरुषार्थ आहे। ॿारनि खे इन ई पुरुषार्थ में लॻी वञिणो खपे। कॾहिं बि अगरि कोई भूल थी वेंदी आहे त हुन जे बदिले खूब सर्विस करो, न त उहो भूल अंदरि खाईंदी रहंदी आहे। बाप खे ज्ञानी ऐं योगी ॿार ई ॾाढा प्यारा लॻंदा आहिनि। ओम शांति। अॼु बाबा चवनि था, हे कन्याऊं, तव्हां हाणे कमाल करे ॾेखारियो। तव्हांखे मम्मा जे समान ठहिणो आहे। हाणे तव्हां लोक लाज छॾो, नष्टो मोह ठहो। अगरि अदर कन्या ठही त दाग लॻी वेंदव। तव्हां रंग बिरंगी माया सां बची करे रहणो आहे। तव्हांखे रंग बिरंगी माया सां बची करे रहणो आहे। तव्हां ईश्वर सेवा करो त हज़ारो अची करे तव्हांजे चरणनि में किरंदा, न त रंग बिरंगी माया में फसी वेंदव त तव्हांखे उन्हनि जे चरणनि में किरणो पवंदो। ओम शांति। तव्हां शिव शक्तियुनि खे शिव शक्तियूं उछल मारण वारियूं आहिनि। बाप जे मथां क़ुर्बान वञण जी उछल अचणी खपे। इन खे ई चइबो आहे मौलाई मस्ती। बाप जे मथां क़ुर्बान थियण जी उछल अचणी खपे। इन खे ई चइबो आहे मौलाई मस्ती। बाप खे साम्हूं ॾिसणु हूंदो आहे। बाप खे साम्हूं ॾिसणु हूंदो आहे कि केरु केरु वेठा आहिनि। वास्तव में क्लास जी बैठक अहिड़ी हुजणी खपे जो टीचर जी हर हिक जे मथां नज़र पई। जीअं सत्संग थी वियो न, परंतु छा करूं, ड्रामा जी भावी अहिड़ी आहे, क्लास में नंबरवार विहारे न सघंदा आहियूं। बाबा चवनि था, क्लास में नंबरवार विहारे न सघंदा आहियूं। ॿार मुखड़ो ॾिसण जा प्यासा हूंदा आहिनि न, वैसे बाप बि प्यासा रहंदा आहिनि। ॿारनि जे सवाइ घर में अंधियारो सम्झंदा आहिनि। तव्हां ॿार सोचड़ो करण वारा आहियो न। भारत छा सॼी दुनिया में सोजड़ो करण वारा आहियो असां। गीता माता ओ माता त सभिनि जी भाग्य विधाता। ओम शांति। इहे गीत बि असांजे शास्त्र आहे न। सर्वशास्त्र में शिरोमणि गीता ऐं सभी शास्त्र महाभारत रामायण शिव पुराण वेद उपनिष आदि इन्हनि सां ई निकिता आहिनि। वंडर आहे न। मनुष्य चवंदा आहिनि नाटक जा रिकॉर्ड वॼाईंदा आहिनि। शास्त्र त कोई इन्हनि जे नाटक जा रिकॉर्ड वॼाईंदा आहिनि। शास्त्र त कोई इन्हनि वटि आहिनि ई न। असां चवंदा आहियूं हिन रिकॉर्ड में जो अर्थ निकिरंदो आहे, हिन रिकॉर्ड सां उन्हनि सां सभु वेद ग्रंथ आदिनि जो सार निकिरी ईंदो आहे। गीत वॼियो, इहा मम्मा जी महिमा आहे न। माताऊं त ढेर आहिनि, परंतु मुख्य आहे जगदम्बा। इहे ई जगदम्बा स्वर्ग जो द्वार खोलंदी आहे न। पोइ पहिरियों उहो ख़ुदि ई जगत जो मालिक ठहींदी आहे त ज़रूरु मां सां गॾु तव्हां ॿार बि आहियो। उन्हनि जो ई गायन आहे, तव्हां माता पिता। शिव बाबा खे ई माता पिता चइबो आहे न। भारत में जगदम्बा बि आहे त जगत पिता बि आहे, परंतु ब्रह्मा जो एतिरो नाम व मंदिर आदि न आहे। सिर्फ़ु अजमेर में ब्रह्मा जो मंदिर नामी ग्रामी आहे। हुते ब्राह्मण बि रहंदा आहिनि। ब्राह्मण बि 2 प्रकार जा हूंदा आहिनि, सार सिद्ध ऐं पुष्करणी। पुष्कर में रहण वारनि खे पुष्करणी चइबो आहे, परंतु उन ब्राह्मणनि खे इहो थोरी पतो आहे। चवंदा असां ब्रह्मा मुख वंशावली आहियूं। त जगदम्बा जो नाम त ॾाढो बालो आहे। ब्रह्मा खे एतिरो न ॼाणंदा आहिनि कंहिंखे। त बाबा चवंदा आहिनि, चवंदा आहिनि असां ब्रह्मा जी मुख वंशावली आहियूं। जगदम्बा जो नाम त ॾाढो बालो आहे। ब्रह्मा खे एतिरो न ॼाणंदा आहिनि। कंहिंखे धन ॾाढो मिलंदो आहे त सम्झंदा आहिनि साधु संतनि जी कृपा आहे।
ईश्वर जी कृपा न चईंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि सिवाइ मुंहिंजे ॿियो कंहिंजी बि कृपा न थी सघंदी आहे। असां त सन्यासियुनि जी महिमा बि कंदा आहियूं। अगरि इहे सन्यासी पवित्र न हूंदा त भारत जली मरंदो। असां त सन्यासियुनि जी बि बाबा चईंदा आहिनि इहे सन्यासी न हुजनि हा त अञा ताईं भारत जली मरे हा। परंतु सदगति दाता त हिकु बाप ई आहे न। मनुष्य जी सदगति करे न सघे। उहो बि बाबा चईंदा आहिनि मां सर्व जी सदगति कंदो आहियां। त सदगति करण लाइ मूंखे अंत में ई अचिणो पवंदो छो जी सर्व जी सदगति करणी आहे न। बाबा सम्झाईंदा आहिनि की तव्हां सभु सीतायूं आहियो शोक वाटिका में। दुख में शोक थींदो आहे न। बीमारी आदि थींदी आहे त छा दुख न थींदो। बीमारी पवंदी त ज़रूरु ख़्यालु हलंदो कॾहिं सुठा थींदासीं। ईअं त न चईंदा की बीमार थी वियासीं बीमार ई रहूं। हमेशह माण्हू चईंदा न बीमारी में ईअं ई चईंदो आहे की मां ठीकु थी वञा। ईअं थोरी चईंदो की मां बीमार ई रहां। पुरुषार्थ कंदा आहिनि सुठा थी वञनि न त दवाई आदि छो कंदा आहिनि। हाणे बाप चईंदो आहे मां तव्हां ॿारनि खे हिन दुखनि बीमारी आदि सां छुड़ाए करे इज़ाफ़ो ॾींदो आहे। बाबा अची करे असांखे हिन दुखनि बुराइनि सां छॾे करे असांखे इज़ाफ़ो ॾींदो आहे। माया रावण तव्हांखे दुख ॾिनो अथई। मूंखे त चईंदा आहिनि सृष्टि जो रचयिता। सभु चईंदा आहिनि भॻवानु दुख ॾियण जे लाइ सृष्टि रची आहे छा। बाबा खे हिकु तरफ़ चईंदा आहिनि सृष्टि जो रचयिता। पोइ अगरि सृष्टि जो रचयिता आहे त दुख जी दुनिया आहे त सभु चईंदा आहिनि भॻवानु दुख ॾियण जे लाइ सृष्टि रची छा। स्वर्ग में ईअं थोरी चईंदा हिते दुख आहे तॾहिं मनुष्य चईंदा आहिनि की भॻवान खे छा पई जो दुख जी सृष्टि रचियईं। ॿियो कोई कमु न अथसि या। परंतु बाप चईंदो आहे इहे सुख दुख हार जीत जो खेल आहे। भारत ते ई खेल आहे राम ऐं रावण जो। भारत जी रावण सां हार आहे। पोइ रावण ते जीत पाइनि राम जा ठहींदा आहिनि। पोइ रावण ते जीत पाए करे परमात्मा राम जा ठही वेंदा आहिनि। त रावण भारत जी रावण सां हारंदा आहिनि त हारे त हार। पोइ रावण ते जीत पाईंदा आहिनि। रावण ते जीत पाई राम जा ठहींदा आहिनि। राम चइबो आहे शिव बाबा खे। राम जो बि त शिव जो बि नाम वठिणो पए सम्झाइण लाइ। शिव बाबा ॿारनि जो मालिक अथवा नाथ आहे न उहो तव्हांखे स्वर्ग जो मालिक ठाहींदा आहिनि। बाप जो वरसो आहे ई स्वर्ग जी प्राप्ति। बाबा असांखे स्वर्ग जो मालिक ठाहींदा आहिनि। बाप जो वरसो आहे ई स्वर्ग जी प्राप्ति। पोइ हुन में पद बि आहे। स्वर्ग में त देवतायूं ई रहंदा न। अच्छा स्वर्ग ठाहिण वारी जी महिमा ॿुधो। गीत वॼियो पोइ भारत जी सौभाग्य विधाता इहे जगदम्बा ई आहे। उन्हनि खे कोई ॼाणंदो न आहे। अंबाजी ते ॾाढा मनुष्य वेंदा आहिनि। इहे बाबा बि ॾाढो बार वियो। बाबूरी नाथ जे मंदर में लक्ष्मी नारायण जे मंदर में अनेक बार वियो बाबा। परंतु कुझु बि पतो न हुयो। केतिरो बेसमझ हुयसि न। हाणे मां इन्हनि खे एतिरो समझदार ठाहियो आहे। शिव बाबा चवनि था हाणे मां ब्रह्मा बाबा ऐं तव्हां सभिनि केॾो समझदार ठातो आहे। जगदम्बा जो टाइटल केॾो वॾो आहे। भारत जी सौभाग्य विधाता आहे। हाणे तव्हांखे अंबाजी जे मंदर में वञी करे सर्विस करणी खपे। जगदम्बा जे 84 जन्मनि जी कहानी ॿुधाइणी आहे। ईअं त मंदर ॾाढा आहिनि। मम्मा जा हिन चित्रनि खे त मञदा न। अच्छा हाणे अंबाजी मूर्ति ते ई सम्झायो। साथ में ये गीत बि वॼायो। इहे गीत इहे असांजी सची गीता आहे। सर्विस त ॾाढी आहे परंतु सर्विस करण वारा ॿारनि में बि सच्चाई खपे। इहे तव्हां गीत जगदम्बा जे मंदर में वञी करे वॼायो। वञी करे वॼायो ऐं सम्झायो। जगदम्बा बि कन्या ऐं ब्रह्मणी आहे। जगदम्बा खे एतिरी भुजायूं छो ॾिनी अथनि छो जी हुननि जा मददगार ॿार ॾाढा आहिनि। शक्ति सेना आहे त चित्र बि अनेक बाहुनि वारो ॾेखारियो अथनि। शरीर कीअं ॾिखलाईंदा आहिनि। शरीर कीअं ॾिखलाईंदा आहिनि। बाहूं निशानियूं सहज आहिनि न शोभदियूं आहिनि। टंगूं ॾियनि त पतो न कीअं शकल थी वञे।
इन करे शरीर बि ॾह न ठाहींदा आहिनि, अखियूं उहे सभु हिकु ई रखंदा आहिनि, बाक़ी बाहुनि खे वधाए छॾींदा आहिनि। ब्रह्मा खे बि भुजायूं ॾेखारींदा आहिनि न। तव्हां सभु उन्हनि जा ॿार आहियो, परंतु एतिरी बाहियूं त ॾेई न सघो, त तव्हां कन्या ऐं माता आहिनि की सर्विस में लॻी वञिणो खपे। ब्रह्मा खे बि भुजायूं ॾेखारींदा आहिनि, तव्हां सभु उन्हनि जा ॿार त आहियो, परंतु ईअं थोरी की हाणे मम्मा बाबा खे एॾी बाहूं ॾेई छॾनि, उन्हनि जे बदिले असां उन्हनि जा मददगार आहियूं, उन्हनि सां गॾु बाबा जी यज्ञ जी सर्विस था करो। शिव बाबा जा त आहियूं ई, लेकिन मूंखे पोइ बाबा साकार में मम्मा बाबा खे रखियो अथई न। पंहिंजो सौभाग्य तव्हां कन्या ऐं माता आहिनि की सर्विस में लॻी वञिणो खपे। पंहिंजो सौभाग्य ठाहे वठो, पंहिंजो सौभाग्य ठाहे वठो। अंबा जे मंदर में तव्हां हिन गीत ते वञी करे महिमा करो त ढेर ईंदा। तव्हां एतिरो नाम कढंदव जो पुराणी ब्रह्म कुमारियूं बि जो बि न निकितो हुयो। त बाबा ईअं नथा चवनि की बसि पुराणा ई नया नया ॿार बि हीअं करे ॾेखारीनि। तव्हांजो एतिरो नाम निकिरंदो जो पुराणी ब्रह्म कुमारियुनि जो बि न निकितो हूंदो। इहे नंढी नंढी कन्यायूं कमाल करे सघंदियूं आहिनि। बाबा सिर्फ़ु हिकु ॿ खे न, सभु कन्याउनि खे चईंदा आहिनि, 1000 अची करे तव्हांजे चरणनि में किरदियूं, उन्हनि जे अॻियां एतिरियूं न किरदियूं जेतिरी तव्हांजे अॻियां। हा, हिन में लोक लाज खे छॾिणो आहे, बिल्कुलु ई नष्टो मुआ ठहिणो आहे। चईंदो मूंखे त सगाई करणी न आहे, असां त पवित्र रही करे भारत खे स्वर्ग ठाहिण जी सर्विस कंदासीं। अदर कुमारी खे त पोइ बि दाग लॻी वेंदो आहे। कुमारी सगाई कई ऐं दाग लॻणु शुरू थी वेंदो आहे, रंग बिरंगी माया लॻी वेंदी आहे। हिन जन्म में मनुष्य छा खां छा थी वेंदो आहे, छा खां छा थी सघंदो आहे। हिन जन्म में मनुष्य छा खां छा थी सघंदो आहे। मम्मा बि हिन जन्म में हुई न, मतिलबु हिन जन्म में बाबा खां ज्ञान वठी करे मनुष्य छा खां छा ठही सघंदो आहे। उन्हनि खे मर्तबो मिलंदो आहे अल्पकाल जे लाइ, मम्मा खे मिलंदो आहे 21 जन्मनि जे लाइ। तव्हां बि नर सां नारायण, नारी सां लक्ष्मी ठहो था न। संपूर्ण पास थी वेंदा त पोइ दैवी जन्म मिलंदो। तव्हां उन्हनि खे त अल्पकाल जो सुख आहे, उन्हनि में बि केतिरी फ़िक्र रहंदी आहे। असां त आहियूं गुप्त। दुनिया वारा बि पंहिंजे हिन जन्म में छा खां छा कंदा रहंदा आहिनि, लेकिन उन्हनि जो थोरो समय जो सुख हूंदो आहे, लेकिन फ़िक्र केॾी हूंदी आहे। ऐं असां त गुप्त आहियूं, असांखे ॿाहिरां खां कुझु बि शो न करिणो आहे, उहो शो कंदा आहिनि। इहे राज्य त रुंड जे पानी मिसल आहे। शास्त्रनि में बि द्रौपदी चई न, अंधे जी औलाद अंधा। इहे जंहिंजो राज्य सम्झंदा आहियो, इहे त सभी ख़त्म थियो की थियो। बाबा चवंदा थियो की थियो। रक्त जी नदियूं बहिणियूं आहिनि। पाकिस्तान में जॾहिं बंटवारो थियो त घर घर में केतिरी मारपीट कंदा हुया। हाणे त हलंदे फिरदे रास्तनि ते मारपीट थींदी, केतिरो खून बहींदो न। छा हिनखे स्वर्ग चईंदासीं? त बाबा चवंदा छा इहे ई नई दिल्ली नयो भारत आहे? नयो भारत त परिस्तान हुयो, नयो भारत त परिस्तान हुयो। हाणे त विकारनि जी प्रवेशता आहे। वॾा दुश्मन आहिनि न। राम रावण जो जन्म भारत में ई ॾेखारींदा आहिनि। शिव जयंती विलायत में न मल्हाईंदा आहिनि, हिते ई मल्हाईंदा आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो रावण कॾहिं ईंदो आहे? जॾहिं ॾींहुं पूरो थी वेंदो आहे त रावण ईंदो आहे, जंहिंखे वाम मार्ग चइबो आहे न। ॾेखारींदा बि आहिनि वाम मार्ग में वञण सां देवताउनि जी छा हालति थी। ॾेखारींदा बि आहिनि वाम मार्ग में वञण सां देवताउनि जी छा हालति थी, पिक्चरनि में ॾेखारींदा आहिनि न। त बाबा चवनि था ॿारनि खे सर्विस करणी आहे। जो ख़ुदि जागृत हूंदो उहो ई ॿियनि खे जागृत करे सघंदो। जो ख़ुदि जागृत हूंदो उहो ई ॿियनि खे जागृत करे सघंदो। बाबा त शुभ चिंतक आहे न। चईंदा इन्हनि खे किथे इन्हनि खे माया थप्पड़ न लॻाए छॾे। बीमार थींदा आहिनि त सर्विस न करे सघनि। जगदम्बा खे त ज्ञान जो कलश मिलंदो आहे, लक्ष्मी खे न। बाबा चवंदा आहिनि की ॾिसो बाबा शुभ चिंतक आहे, इन करे बाबा असांखे चईंदा आहिनि
चईंदा किथे हिननि खे माया ते थप्पड़ न लॻी वञे, बीमार हूंदा त सर्विस न करे सघंदा, शरीर सां बि ऐं कॾहिं कॾहिं आत्मा में बि बीमारी लॻी वेंदी आहे न। बाबा चईंदा आहिनि ॾिसो जगदम्बा खे ज्ञान कलश मिलियो, लक्ष्मी खे न मिलियो, लक्ष्मी खे धन ॾिनई जंहिंसां ध्यानु करे सघंदी आहे, लक्ष्मी खे धन ॾिनई जंहिंसां दान करे सघंदी आहे। त असल में जो लक्ष्मी जे हाथ में ॾिनो अथनि, इहे त जगत हुन समय न, पंहिंजे हिन सतयुगी जीवन में न, इहे त संगम युग जो जीवन आहे न। लेकिन हुते त दान आदि न थींदो आहे, दान हमेशह ग़रीबनि खे कबो आहे न। त कन्यायूं ईअं मंदर में वञी करे सर्विस करनि त ॾाढो ई ईंदा। शराबी शाबासी ॾींदा, पाऊं पाईंदा, बाबा चवंदा जॾहिं ख़ासि करे बाबा जी नंढी नंढी कुमारियुनि जे लाइ था चवनि, त उहा जॾहिं ईअं ॻाल्हाईंदियूं न, ईअं ज्ञान ॾींदियूं त ॾाढा ईंदा, उन्हनि खे शाबासी ॾींदा, उन्हनि जा पाऊं पाईंदा। माताउनि जो रिगार्ड बि आहे, माताऊं ॿुधण सां प्रफुल्लित बि थींदियूं आहिनि, माताऊं ॿुधण सां प्रफुल्लित बि थींदियूं आहिनि। पुरुष खे पंहिंजो नशो रहंदो आहे, पुरुषनि खे लॻंदो आहे न अरे त सभिनि धंधो थी वियो आहे, लेकिन माताउनि में थोरी भावना हूंदी आहे, थोरी इच्छा हूंदी आहे, थोरे भॻवान जे प्रति थोरो झुकाव हूंदो आहे, त उहो ॿुधी ॿुधी करे उन्हनि खे प्रफुल्लित बि थींदियूं आहिनि। बाबा सम्झाए त ईअं साकार आहे बाहरयामी, इन्हनि जे अंदरि जो लॉर्ड रहंदो आहे, उहो लॉर्ड ऑफ लॉर्ड आहे। श्री कृष्ण खे लॉर्ड कृष्णा चईंदासीं, असां त चईंदा आहियूं श्री कृष्ण, चईंदा आहिनि माण्हू श्री कृष्ण खे लॉर्ड कृष्णा चईंदा आहिनि, असां त चईंदा आहियूं श्री कृष्ण खे बि श्री कृष्ण जो बि लॉर्ड ऑफ लॉर्ड उहा परमात्मा आहे। उन्हनि खे इहे मकान ॾिनो आहे न, त इहा लैंड लेडी ऐं लैंड लॉर्ड ॿई आहिनि, त इहे लैंड लेडी ऐं लैंड लॉर्ड ॿई आहिनि। इहे मेल बि आहे त फीमेल बि आहे न, वंडर आहे न, भोग लॻे थो, इहा सुठो आहे। अच्छा भोग लॻे पोइ बाबा भोग पोइ लॻे। अच्छा बाबा खे सभिनि जो यादि पार ॾियणो आहे, ख़ुशी सां सलाम भेजदा आहिनि ॾाढो उस्ताद खे। अच्छा बाबा खे सभिनि जो यादि प्यार ॾिजो, जेका बि संदेशी भोग खणी वञे पई त उन्हनि खे बाबा चई असां सभिनि जो बाबा खे यादि प्यार ॾिजो, ख़ुशी सां सलाम भेजदा आहिनि वॾे उस्ताद खे। इहे हिकु रस्म रिवाज़ आहे न, जीअं शुरू में साक्षात्कार थींदो हुयो, इहे अंत में बि बाबा ॾाढो बहलाईंदा। आबू में ॾाढा ॿार ईंदा, जो हूंदा सो ॾिसंदा, सभु न ॾिसंदा, बाबा चईंदा न श्री अंत में बाबा जे घर में कोई बि पतित आत्मा पाऊं बि न रखी सघंदी। त आबू में पोइ लेकिन दर्शन मुहूर्त जे लाइ जेकी आत्माएं हूंदी न उहे ई हूंदियूं। आबू में अंत में ॾाढा ॿार ईंदा, जो हूंदा सो ॾिसंदा। अच्छा मीठी मीठी सिक लदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। रात्रि क्लास 8/4/68 ये ईश्वरीय मिशन हले थो, जो पंहिंजे देवी देवता धर्म जा हूंदा उहे ई ईंदा। जीअं उन्हनि जी मिशन आहे क्रिश्चन ठाहिण जी, जो क्रिश्चन ठहींदा आहिनि उन्हनि खे क्रिश्चन डिनाइस्टी जो सुख मिलंदो आहे, वेतन सुठो मिलंदो आहे, इन करे क्रिश्चन ॾाढा थी विया आहिनि। भारतवासी एतिरो वेतन आदि न ॾेई सघंदा आहिनि, हिते त करप्शन ॾाढो आहे, विच में रिश्वत न वठनि त नौकिरी सां ई जवाबु ॾियणो पवंदो आहे। ॿार बाप खां पुछंदा आहिनि इन हालति में छा करो, चईंदा युक्ति सां कमु करो, पोइ शुभ कार्य में लॻाए ॾियो। हिते सभी बाप खे पुकारदा आहिनि कि अची करे पतितनि खे पावन ठाहियो, लिबरेट करो, घर वठी हलो। बाप ज़रूरु घर वठी हलंदा न,
घर वञण जे लाइ ई एतिरी भक्ति आदि कंदा आहिनि, परंतु जॾहिं बाप अचे तॾहिं ई त वठी हलंदा न। भॻवानु आहे ई हिकु, ईअं न सभिनि में भॻवानु अची करे ॻाल्हाईंदो आहे, उन्हनि खे अचिणो ई आहे संगम ते। हाणे त ईअं ॻाल्हियूं हाणे तव्हां अहिड़ी ॻाल्हियूं न मञंदव की पर बाप ईंदा आहिनि तॾहिं ई त वठी ईंदा न, भॻवानु हिकु ई आहे। ईअं न की सभिनि में भॻवानु अची करे ॻाल्हाईंदो आहे। त हाणे असांखे कोई ईअं चए त असां मञंदासीं? न मञंदासीं न। हाणे त असांखे पतो आहे बाबा त हिकु ई शरीर में ईंदा आहिनि ऐं उन्हनि द्वारा ज्ञान ॾींदा आहिनि। हाणे त असां अहिड़ी ॻाल्हियुनि ते न मञंदासीं न। अॻियां त कोई माण्हू चईंदो हिते भॻवानु आहे, हिते ॾाढो सुठो पूजा करो, भक्ति करो, त फटाफट माण्हू प्रभाव में अची वेंदा आहिनि। छो दुख ॾाढो आहे न। पहिरियों असां बि मञंदा हुआसीं, हाणे त तव्हां भक्ति न कंदा आहियो न। श्री कल्ह बाबा चई न कि जेको मुंहिंजो वारिस ॿार हूंदो न, उहो सोचंदो कि हाणे भक्ति पूरी थी वई, मूंखे भक्ति जो फल मिली वियो। तव्हां चईंदा आहियो असां पहिरियों पूजा कंदा हुआसीं, हाणे बाप आयो असांखे पूज्य देवता ठाहिण लाइ। सिखनि खे बि तव्हां सम्झायो, ॻाइनि आहे न मनुष्य खां देवता, देवताउनि जी महिमा आहे न। देवता रहंदा ई आहिनि सतयुग में, हाणे आहे कलयुग। बाप बि संगम ते पुरुषोत्तम ठाहिण जी शिक्षा ॾींदा आहिनि। देवताऊं आहिनि सभिनि खां उत्तम, तॾहिं त एतिरो पूजदा आहिनि न देवी देवताउनि खे। जंहिंजी पूजा कंदा आहिनि उहो ज़रूरु कॾहिं हुया, हाणे न आहे। भई जंहिंजा चित्र आहिनि उहो ज़रूरु उहा कॾहिं थी करे विया हूंदा, तॾहिं त उन्हनि जा चित्र हिन दुनिया में आहिनि न। सम्झंदा आहिनि इहे राजधानी पास्ट थी वई, हाणे त तव्हां गुप्त आहियो न, कोई ॼाणंदो थोरी आहे की असां विश्व जा मालिक ठाहिण वारा आहियूं। तव्हां ॼाणंदा असां पढ़ी करे इहे ठहींदासीं न। त पढ़ाई ते पूरो अटेंशन ॾियणो आहे, बाबा खे ॾाढो प्यार सां यादि करिणो आहे। बाबा असांखे विश्व जो मालिक ठाहींदा आहिनि, त छो न यादि कंदासीं अहिड़े बाबा खे। पोइ दैवी गुण बि खपनि। अच्छा रूहानी ॿारनि खे रूहानी बाप दादा जो यादि प्यार, गुड नाइट ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, हिन दुनिया में अचणु बाहरी शो, हिन दुनिया में पंहिंजो बाहरी शो न करिणो आहे। संपूर्ण पास थियण लाइ गुप्त पुरुषार्थी ठहिणो आहे। हिन दुनिया में पंहिंजो बाहरी शो न करिणो, संपूर्ण पास थियण लाइ गुप्त पुरुषार्थ कंदे रहणो आहे। ॿियो आहे हिन रंग बिरंगी दुनिया में फसणो न आहे। निष्ठो मुंहुं ठही बाप जो नाम बालो करण जी सेवा करणी आहे। सभिनि जो सौभाग्य जगाइणो आहे न असांखे, सभिनि जो सौभाग्य जगाइणो आहे। वरदान दिलाराम बाप जी यादि द्वारा टिनिनि कालनि खे सुठो ठाहिण वारा इच्छा मुक्त ठहो। जीअं ॿार जी दिलि में हिकु दिलाराम बाप जी यादि आहे, उहो सदा वाह वाह जा गीत ॻाईंदा रहंदा आहिनि। उन्हनि जे मन सां स्वप्न सां बि हाय शब्द न निकिरी सघंदो आहे। छो जो थियो उहो बि वाह, जो थिए थो उहो बि वाह, ऐं जो थियणो आहे उहो बि वाह। त असांखे सपन में बि हाय शब्द न कढणो आहे। अरे ई छा थी वियो, हाय न। ईअं कॾहिं कॾहिं ईअं बि निकिरंदो, अरे ई छा थी अचे, सम्झो दूध उबले थो, ईअं थो थिए त ईअं हिकदमि सां मुंहं सां निकिरी वेंदो न। त इहे शब्द ई असांखे पंहिंजी डिक्शनरी मां कढी ॾियणो। सदा वाह वाह, टिनिनि ई काल वाह वाह, अर्थात सुठे ते सुठो वाह वाह जो गीत ॻाईंदा रहो। जो थी वियो उहो बि वाह, जो थिए थो उहो बि वाह, जो थियण वारो आहे उहो त ॾाढो ई वाह वाह आहे। जिते सभु सुठो आहे हुते कोई इच्छा उत्पन्न न थी सघंदी आहे। इन करे छो जी सुठो तॾहिं चईंदा आहिनि जॾहिं सभु प्राप्ति थी वेंदी आहे। प्राप्ति संपन्न ठहिण ई इच्छा मुक्त ठहिणो आहे। स्लोगन आहे, संस्कारनि खे एतिरो शीतल ठाहे छॾियो जो जोश व रोब जा संस्कार मर्ज थी वञनि। संस्कारनि खे एॾो शीतल ठाहे छॾियो जो जोश ऐं रोब जा संस्कार मर्ज थी वञनि। अच्छा ओम शांति। बाबा खे यादि करो।